रोज़ो रखो तव्हां पक सां परहेज़गार ऐं मुत्तकी बणजी वेंदो। रोज़े रखण सां माण्हू मुत्तकी ऐं परहेज़गार बणजे थो। ॻाल्हि समझ में आई? हाँ, पर रोज़ो रखियईं ऐं फितरो न ॾिनई। ॻाल्हि समझो, फितरो बि ॾियणो आहे। फितरो नथो ॾिए त इन जो रोज़ो ज़मीन ऐं आसमान जे विच में बिलाली लड़कियो बीठो आहे। समझो था? रोज़ो नथो इन जो क़बूलियत में अचे जेसिताईं फितरो न ॾींदे। घणा वरी पंहिंजो फितरो ज़ाल खे, ज़ाल जो वरी पाण वठंदा। ऑटोमेटिक सौदेबाज़ी। समझो था? फितरो ॾियण वाजिब आहे मालदार जे मथां जंहिंखे तौफ़ीक हुजे। 2 सेर पक्का, 2 पक्का सेर माना 2 किलोग्राम उन कणक जा ॾिए या उन्हनि जी रक़म ॾिए। असांजे इमाम अबू हनीफ़े साईं जे मज़हब में उन जी रक़म ॾियण बि जाइज़ आहे। ॿियनि 3 इमामनि वटि उहा जिन्स ॾिबी, या कणक ॾिए या चांवर ॾिए या खजूर ॾिए, खजूर वरी उन खां ॿीणी आहे, या उन्हनि खे जिन्स ॾियणी आहे। पर असां वटि जिन्स ॾिए त बि जाइज़ आहे, पैसा ॾिए त बि जाइज़। पंहिंजे तरफ़ां सगीर बच्चा, पंहिंजा सगीर ॿार उन्हनि जी तरफ़ां, बाना बानियूं हुजनि उन्हनि जी तरफ़ां फितरो ॾिबो। बाक़ी जेको जवान बालग औलाद आहे, घर वारी आहे, उहे पंहिंजे तरफ़ां पाण ॾींदियूं। खेरण जो ॿार तव्हां ते कोन्हे। समझो था? हाँ, बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो माण्हू घर जो वॾो आहे, कमाई सॼी हुनजे हथ में आहे, पैसो ॾोकड़ ॿियनि पुटनि जी कमाई बि हुनजे हथ में आहे, पोइ उहो जेकॾहिं सभिनी जे तरफ़ां ॾिए थो त जाइज़ आहे। ईद खां अॻु में, ईद निमाज़ खां अॻु में फितरो कढणु वाजिब आहे। भला जेकॾहिं अॻु में न कढी सघियो आहे त ईद खां पोइ बि कढी सघे थो, पर वधीक अजुर ऐं सवाब ईद खां अॻे जो।